नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं राणीपुर जे शहर में। ऐं राणीपुर जे शहर में हिकिड़ो अफ़सोसनाक, दर्दनाक ऐं दिलि खे ॾुखोईंदड़ वाक़ियो पेश आयो त हिकिड़ी औरतुनि जे हक़नि जे लाइ जदोजहद कंदड़, ग़रीबनि जो आवाज़ु बणियल, मिसकिननि जो सहारो रोशन महबूब राजपर, हिकिड़ी जेका आहे औरत एक्टिविस्ट, जंहिंजो रोशन सहारा फाउंडेशन हिकिड़ी तंज़ीम हुई। उन तंज़ीम जे तरफ़ां हूअ तमामु औरतुनि जे लाइ, ग़रीबनि जे लाइ, मिसकिननि जे लाइ, यतीमनि जे लाइ न सिर्फ़ु जदोजहद कंदी हुई, जिहाद कंदी हुई, उन सां गॾोगॾु उन्हनि जो हिकिड़ो सहारो बणियल हुई। अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त हुनखे क़त्लु कयो वियो, अहिड़े तरीक़े सां क़त्लु कयो वियो जीअं फ़िलहालु ईअं लॻे त हुनजो नॉर्मल मौत थियो आहे। ऐं शुरूआति में हुनजो पोस्टमार्टम बि करायो कोन पियो वियो ऐं हुनजी तदफ़ीन कई पई वई। उन खां पोइ वुमेन एक्टिविस्ट जेके औरतूं आहिनि उन्हनि हुनजो आवाज़ु बुलंद कयो। हिन महिल हुनजी FIR दाख़िल थी चुकी आहे राणीपुर जे थाणे ते ऐं पोस्टमार्टम जी रिपोर्ट अचणी आहे। हीअ हुनजो मुड़ुसु असां सां मौजूदु आहे, उन सां ॻाल्हायूं था। तव्हांजो नालो छा आहे साईं? सर महबूब अली राजपर। छा वाक़ियो पेश आयो? मां त इस्लामाबाद में हुयुमि। मां जॾहिं आयुमि त जेको आहे 24 कलाक त हुनखे गुज़री चुका हुआ सर। पोस्टमार्टम उन वक़्त ताईं कोन थी जो पोस्टमार्टम वरी पुलिस खे अप्रोच कराई आहे सर, कंहिं सिंधी कमरनि खां चवराए करे जेको आहे असां इस्लामाबाद में वेठा आहियूं। यार तव्हां छा आहे जेको कहिड़ो निज़ाम आहे? वीर माशूक अली शाह साहिबु आहे सर। इहो जेको आहे पंहिंजो काफ़ी ॾींहंनि खां वठी जेको आहे उनजो पुटु ऐं हिकिड़ो 2 मेमण आहिनि। छा कमु अथसि? छा हुते जेको लैंड ग्रेबर सर, जेका लैंड ख़ाली आहे असांजी ज़मीन सां कब्ज़ा माफ़िया सर। कब्ज़ा उन ते जेको आहे उन ते करोड़े रुपया वरिता साम्हूं असांजे फाउंडेशन जे साम्हूं जेका ज़मीन सॼी जेका ख़ाली पई आहे असांजे ॻोठ वारनि खे ज़मीनूं बि असांजूं 400 साल खां वठी असां हिते था रहूं पिया जेको आहे। ऐं असांजे माण्हुनि खे इस्तेमालु करे ऐं असांजूं ख़वातीन खे अची राति जो तव्हां क़त्लु करे हलिया वञो जेको आहे। कीअं क़त्लु कयो वियो? माना छा थियो आहे जेको तव्हांजे नज़रिए मूजिबि? सर पहिरियां 8 ॾींहं खनि पहिरियां हुनखे धक ॿक हणी विया पर हुननि मूंखे हा हिते उहे कंहिं उहो उन में ई माशूक शाह जा पुट ऐं जेको आहे पंहिंजो कुझु असांजे ॻोठ वारा जेके हुन सां जेको हुनखे पैसा किराए जा कातिल जेके सोपारी वठी करे 70 लख रुपया हुनखे ॾेई करे ऐं जेको आहे एग्ज़ैक्टली सर हुन जेको पंहिंजे ज़बान सां नाला खयां त हिननि मां मूंखे ख़तरो आहे। उहे कहिड़ा? माशूक शाह, आफ्ताब शाह ऐं ख़लील मेमण ऐं हिकिड़ो ॿियो सरवर मेमण साहब जी सर। जिन इहे पैसा ॾिना ऐं जिन जे चुर्च ते जेको आहे इहो सॼो कमु जेको आहे थियो राति जो अची करे जेको आहे 2-3 बजे जेको आहे पुलिस DPO हिनखे कॉल कयो सभिनी खे उन्हनि माण्हुनि खे जेको आहे मुंहिंजे मिसिस खे। इहे सभु ॻाल्हियूं उते थियूं उनजे साम्हूं जेको आहे इहो केस हलंदड़ हो सर अदालत में। हा बिल्कुलु रस्ते तां उड़ाए छॾियो। हा हुननि DPO चयो त मां सरज़मीन ते सुभाणे ईंदुमि जेको आहे तव्हां सभु हर जेको ज़मीन क्लेम करे थो पियो उहे पंहिंजा पेपर खणी हुते जेको आहे शामिलु थियनि जेको आहे। त हुननि इहो राति जो ई कमु करे छॾियो, ॿियो यानी सुबुह ई न थियणु ॾिनो जेको आहे। बेडरूम लॉक थियल हो अंदरां या ॿाहिरां छा थियल हो? न खुलियो पियो हूंदो असांजो घरु। असांखे त को ख़तरो आहे कंहिंखां कोन, असांजी कंहिंसां दुश्मनी आहे ई कोन। तव्हां सम्झो था त कुझु माण्हू घिरी आया घर में बिल्कुलु जेके तव्हांजा ई राजपर ॿिनि खे पिस्टल हुया जेका रिपोर्ट जेका ॿुधाइनि था घर वारा ऐं ॿिनि खे कलेक्शन कोफ हुया। त को फायर वग़ैरह कयूं या हिनखे घुटा उनखे सर घुटा ॾेई ऐं जेको अहिड़ी तरीक़े सां मारियो वियो आहे। वात मां रतो, अखियुनि मां रतो ऐं जेको आहे पंहिंजो हा ज़ख़्म गला वाला वो त निशान आहिनि सर सभु कुझु हुयो। असांजे ॻोठ वारनि जो हिन में कोन्हे कोमल दख़ल। हुन मूंसां कॉन्टेक्ट में त मुंहिंजे अचण ताईं जेको आहे हुन चयो त पोस्टमार्टम करायूं। जी मां हुनखे झलियो त जेको पोस्टमार्टम न करायो। छा आहे मूंखे त हुन ॿुधायो कोन पिए। मां हार्ट जो मरीज़ आहियां असल में, मुंहिंजी एंजियोप्लास्टी थियल आहे त उहो मूंखे सभु ॻाल्हियूं न पिया ॿुधाइणु चाहिनि। पोइ जॾहिं मां पहुतो आहियां अची जेको आहे उनखां पोइ सर राति जो 3 बजे जेको आहे पोस्टमार्टम थियो आहे। ॼण उनखे बि 24 कलाक गुज़री विया। देर ख़ुदि जेका आहे उहा इहा पुलिस इहा इन में पुलिस डिपार्टमेंट जी गफ़लत आहे सर। 10 लख रुपया ज़मीन जा वरिता न सर जेके साम्हूं मिटी जी विया आहिनि। उहो हिन केस त इहो त लड़े पई न सर, इहो ई त केस हुयो सर। माना इहा ज़मीन आहे जंहिंजे करे उहो एग्ज़ैक्टली सर एग्ज़ैक्टली। तव्हांजी शादी कॾहिं थी? केतिरो अरसो थी वियो आहे? तव्हांखे औलाद वग़ैरह केतिरी आहे? शादी 1988 में थी सर। मूंखे हिकिड़ो पुटु आहे, हिकिड़ी न्याणी हुनजी डेथ थी वई सर। हिकिड़ो पुटु आहे। हाणे हीउ जेको ज़मीन वारो कमु थियो, लैंड ग्रेबर, कब्ज़ा माफ़िया, इहे सॼा छांइजी विया त इहे तव्हांजी घरवारी न पई बीहे? माना उहा हुन चयो त ज़मीनूं बि असांजूं, माण्हू असां जिन खे तव्हां था इस्तेमालु कयो पिया। मेमण अची जेको आहे हिते पंहिंजो असांजूं ज़मीनूं असांखे जेको आहे पंहिंजो धमकियूं। छा था चाहियो त इहे जेके कातिल आहिनि
इन जो छा अंजाम? सर इन्हनि क़तल जो त बदिलो क़तल ई आहे। असांजी बिरादरी कल्ह वेठी हुई जेको आहे हिते, उन इहो डिसाइड कयो त असां इन खां पहिरियां हुनजे महीनो पहिरियां हुनजे भाउ खे इहे ज़मीन जा टार्चर ॾेई करे हुनखे हार्ट अटैक थी वियो सर। उहो डिस्ट्रिक्ट ऑफिसर हुयो सर, उहो छा नालो हुनजो? ज़मीर अहमद राजपर। सखर में हुयो, हाणे ताज़ी हुनजी पोस्टिंग थी जेको फैज़गंज में, ऐं हाणे ठरी मीरवार में। इहो अञा महीनो कोन गुज़रियो आहे त मथां जेको हुनजी भेण खे जेको आहे इहो सम्झनि पिया हिनखे मारे छॾींदासीं, अहिड़ो ॾेखारे त जीअं बाबा हे पंहिंजे मौत मरी वई, त असांजे लाइ हर शइ जी आज़ादी थी। एक्जेक्टली सर, एक्जेक्टली हुन करोड़नि रुपया वरिता न सर हुन मेमण खां। इहो जेको मदर मॉडल स्कूल जो मालिक आहे सर, इन FIR में जो नालो आहे। तव्हां छा चयो आहे त इन्हनि बच कई आहे या इहे ख़ुदि बच इहे ज़ाहिर आहे हुनजो कमु पंहिंजी प्लानिंग सां कमु था कंदा अचनि। माशूक शाह जी इहे छा ज़मीन को खातो अथसि या माना हिते को हुनजी इन्वॉल्वमेंट आहे या हुनजी उहा निकिरे पई जो उहो? न सर, कुझु बि न, कुझु बि न, कुझु बि न। 400 सालनि खां वठी असां हिते वेठा आहियूं, असांजा वॾा वेठा आहिनि हिते जेको आहे। माशूक शाह त सर पंहिंजो हिंदुनि जो जेको इहो मसण हो, हिते हिंदुनि खे जेको आहे पंहिंजो आख़िरी जेको आहे उनखे उनजी रस्म अदा कई वेंदी आहे, उहो बि कब्ज़े करे उते बहरिया कॉलेज ठहियलु आहे। हिन वक़्तु कई माण्हू मारिया चुका, उहो हुनजो कमु ई इहो आहे। कॾहिं जवाबदार टपी आया, कीअं माना गेट खोलियो अथऊं, किथां थियो आहे इहो तव्हां? इहे सरी भितियूं छलांगे ऐं अंदरूं ताला खोले बाक़ाइदा तोड़े, हा दरवाज़ा खोले इहो सॼो कमु करे। ऐं कलेक्शन कोफ ॿ ॼणा जेको हुया उनखे कलेक्शन कोफ हुयूं, जेका स्टोरी आहे जेको चवनि था, ऐं ॿियनि खे जेको आहे पिस्टल हुया सर। हाणे माण्हू ख़ौफ़ खां हिकिड़ो नंढो जेको ॿार असांजो जेको आहे उहो सुतल हुयो, उन जी हिकिड़ी घर वारी, ॿियो केरु हुयो ई कोन। माना घर में कुल 2 भाती हुया, हिकिड़ी तव्हांजी घरवारी? जी सर, जी सर। हुननि हिकिड़ो क़त्ल करे वरी हुनखे ॿियो रंग पे ॾिनो। एक्जेक्टली सर, हुननि चयो त हे पाण में हिननि खे विढ़ाईंदासीं, ही पिया पाण में विढ़ंदा, असां पंहिंजो कमु जेको आहे। एक्जेक्टली सर, एक्जेक्टली सर। इहो हिन जो प्रोग्राम आहे त सॼी वरी ॿियूं ज़मीनूं असांजी जेके ख़ाली, वरी असांजे ॻोठ वारनि खे लिखाए वरितो, जेके जेके ख़ाली ज़मीनूं तव्हां लिखी ॾियो तव्हांजूं न आहिनि, तव्हां पैसा वठो रुॻो असांखे रुॻो एग्रीमेंट करे ॾियो त बाबा इहे जेके ख़ाली ज़मीनूं पयूं असांजूं न आहिनि, तव्हां वञी ॼाणो, तव्हां ॼाणो तव्हांजो कमु। हिकिड़ा तव्हां ॾिना आहिनि त बछ ते नाला त भई हिननि उहो माना कमु करायो आहे, हिकिड़ा माण्हू क़त्ल करण वारा उहे तव्हां नाला ॾिना? असल में छा आहे त उहो केस हलियो पियो न पहिरियां सर, त उहो उन सां कंटिन्यू आहे न सर। नाज़रीन, ही आहे राजपरनि जो वॾेरो ऐं चङो मुड़ुसु, उन सां ॻाल्हायूं था। छा नालो आहे तव्हां? मोहब्बत अली ज़ेरा। हे कीअं भला वाक़ियो थियो आहे? बसि इहो ईअं सम्झो था त इहो लैंड माफ़िया आहे। सॼो कमु उन जो आहे, इहो जेको मेमोना सर्वर, सॼो कमु उन जो पैसा हलाया अथई ॻोठ में। यार पन रखी वियो, भले रखे, पर उन्हनि ख़ुदि मूंसां बासियो, मूं उन्हनि खे घुरायो। हुननि चयो 35 लख जो चेक हिकिड़े छोकिरे मूंखे चयो, हिकिड़े खे ॾिनो अथई 35 लख जो, ॿिए खे तव्हां छो वरितो? घर आहे माईअ सां बणा, उहा तव्हांजी उथी वेठी आहे, तव्हां पुफी आहे उन माण्हूअ जी, सॻी जंहिं पैसा वरिता आहिनि, भले उहो कावड़िया वरिता, मूं हुनखे तंबीअ कई। हुन चयो ठीकु आहे साईं, तव्हां अचिजो, तव्हां सां गॾु थींदासीं, तव्हांजी सलाह खां सवाइ मिटी न लाहींदासीं। ज़ोरीअ मिटी लाहे बि विया, माई बि मारे विया, औरत इहो करे। हाणे क़ौमी हाणे तव्हां ॾिसो था, मुड़ुसु माण्हू विढ़ंदो आहे मुड़ुस सां, जवान जो कमु आहे जवान सां, औरत ते त को बुज़दिल माना बुज़दिल इन जी त, ऐं इहा असांखे चैलेंज आहे, असां हिनखे छॾींदासीं न इन मामले खे। जेकॾहिं गवर्नमेंट न कुझु कयो नी, असांजो राज आहे, क़ौम आहे, उहो बि कठ कंदासूं। माशूक शाह जी आहे, दुनिया खे ख़बर आहे, हाणे कंहिंजे नाले छा चवां। माशूक शाह जे आहे हिननि ते, माशूक शाह सां सॼो आहे, माशूक शाह वटि कहिड़ो पैसो आहे, सभु पैसो इन लैंड माफ़िया जो आहे। करोड़, तव्हां अंदाज़ो लाइ करोड़नि में आहे इहो माण्हू, सॼो शरारती मेन माण्हू न वठिबो त माशूक शाह वटि पैसो असां वांगुरु ॿियनि खां वठी पोइ निकिरंदा आहिनि। छा माशूक शाह वटि का लिखत हुई या को मालिक? कुझु कोन, कुझु हुनजे जीअं कंहिंजे विच में पइबो आहे, घुराए ॿिनि माण्हुनि जे विच में छा न, इहो सौदो। हिकिड़ो ॾींहुं SP साहिब वटि माई वई अथव, इहे माण्हू उते विया आहिनि, SP साहिब जे साम्हूं हुननि इक़रार कयो आहे त असां पैसा वरिता आहिनि। SP साहिब चयो हुनखे ॿधो, माईअ खे इलाज कया अथनि, पोइ SP साहिब चयो ठीकु आहे छॾियो, सुभाणे आहे सरज़मीन ते ईंदुसि। SP साहिब पाण चयो आहे माईअ खे, इन्हनि माण्हुनि खे, पंहिंजे राजपुरनि खे, शाह साहिबु कोन हो, न को वसाइणो, त पैसा तव्हां छो, जॾहिं हेॾो मामिलो हो त तव्हां पैसा हुननि क़बूल कयो SP
पोइ मां पाण ईंदुसि राति जो क़तल थी वई छो माई त इन में त क़त्ल में सम्झो पंहिंजा बि त मुलविस थी विया न। जॾहिं हुते हुया SP साहिबु अचे त सुबुह अची ईंदुसि इनक्वायरी ते राति जो क़तल थी वई त हाणे उहो त अंदाज़ो लाहियो त इहो असां छा सम्झूं क़त्ल कीअं कयो वियो आहे, छा थियो? क़तल सभु सुबुह कयो मंज़र तव्हां मूंखे उहो क्रिएट वॾी सियाणप सां छो जो रहंदी अकेली ॿियो हिकु पुटु हूंदो हुओ कमरे में हू बि पोइ हीउ उन छोकिरे ई ॿुधायो त उथियो पोइ हुनखे मनसूबे सां ॾिनो अथनि विहाणो या का शइ जीअं आवाज़ु न करे सघे पोइ प्यारियो अथनि न प्यारियो अथनि या ईअं सुठो पुसी साह कढियो अथनि रत वातम रत बोस पहिरियों त चवनि पिया पोस्टमार्टम ई न पिया कनि बिल्कुलु 3 बजे राति जो पुलिस लेटर न पढ़े पुलिस भले SP साहिबु ॿुधे पुलिस न ॿधल आहे न पई ॾे लेटर बाक़ाइदो हू चए मेडिकल ऑफिसर चए त लेटर ॾियनि हीअ चवनि छाजो लेटर ॾियो क़तल ई न आहे वॾो किन थियो पोइ 3 बजे राति जो हिननि लेटर ॾिनो आहे अॻ में कानून जो सहारो मिलियो त सभु खां भलो आहे। नाज़रीन रोशन महबूब राजपर कहिड़े तरीक़े सां क़त्ल कयो हीउ उहो बेड आहे तव्हां ॾिसो हे जेको आहे चयो वञे थो त विहाणो रखी करे ऐं पंहिंजो हुनखे घुटा ॾेई करे हुनजो साहु कढियो वियो हीउ जेको आहे हीउ पर्स बि हुनजो पियो आहे हे तव्हां ॾिसो हीउ हिकिड़ो क्राइम सीन आहे हिन में कंहिंखे शयुनि खे असां हथु उॾाऊं हुनजो ॿियो पर्स बि टंगियो पियो आहे कहिड़े त बेदर्दी वारे तरीक़े सां हिकिड़ी मासूम न्याणीअ खे ऐं हिकिड़ी माना ईअं सम्झो त जेका कंहिंखे नुक़सानु न ॾिए हे हुनखे एवॉर्ड मिलियल आहे बेस्ट परफॉर्मेंस जो एवॉर्ड हीअ जेके आहिनि पयल आहिनि ऐं हुन वीचारीअ खे क़त्ल कयो वियो तव्हां ॾिसो त हिकिड़ी केतिरी सरगर्म क़िस्म जी हे हुनखे ॿियो एवॉर्ड मिलियल आहे बेस्ट परफॉर्मेंस जो ऐं तव्हां ॾिसो त कहिड़े तरीक़े सां हुनखे क़त्ल कयो वियो आहे हे हुनजो ॻाढ़े रंग जो पर्स पियो आहे होॾां ॿियो जेको आहे पर्स पियो आहे ऐं हीउ हुनजो रूम आहे हाणे हिन में हीउ जेको कमिरो आहे हिन में अची करे उन्हनि जवाबदारनि टपी करे ऐं हुनजे बाक़ाइदा माना विहाणो रखी करे जीअं हुनजो आवाज़ बि न निकिरे ऐं हुनखे जेको आहे आवाज़ खे हमेशह जे लाइ ख़तमु कयो वियो हुनजे आवाज़ खे दॿाए करे कुचले करे त जीअं हीअ ॿियनि जो बि हक़नि जो आवाज़ बि उथारे हिन वीचारड़ीअ खे बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो ऐं हुन क़त्ल खां पोइ हुनखे हिकिड़ो ॿियो रंग ॾियण जी कोशिशि कई वई नाज़रीन हीअ बेदर्दीअ सां क़त्ल थियल रोशन महबूब राजपर जी भेण आहे उन सां गॾु हा अदी इहो ॿुधाइजो त तव्हां खां नंढी हुई वॾी हुई मूंखां भाउ नंढी हुई हा अच्छा हा मूंखां नंढी इहो भला कीअं वाक़ियो पेश थियो छा थियो ख़बर असांखे न पई ने कमरे में अंदरि सुतल हुई पंहिंजी नुंहुं हुअसि पंहिंजो पुटु गॾुसि दाहूं आवाज़ ॿाहिरि निकिरी कयूं पोइ असां आयासीं हे मुंहिंजो मासा तो इहो माल चारींदोसि पोइ दरवाज़े तां अची ऐं सॾ कयईं ओ मां साथ उथी मूंखे माल छोड़े ॾे नुंहुं जो उथी त नुंहुं वञी उथारियसि बुआ उथी मासा तो आयो माल छोड़े ॾे ॾिठई त मुई पई रत वात मां हा हुयो चोले खे हितां लॻल हो अखियुनि खे रत हुयो ऐं अदा हिन गले खां वठी हिन जाइ खां वठी हेसि ताईं घुटा ॾेई मारी अथऊं हा चवंदी मूंखे ख़तरो आहे मूंखे मारींदा उनजा नाला बि खणी वई सदको जा नालो न असांजो कंहिं ते ज़ुल्म कयूं उहो तव्हां सरकार आहे ॻोल्हियो बाक़ी नालो कान ॾसे वई ईअं वाते चवंदी मूंखे ख़तरो आहे उन ॾींहं ते गॾु हुए माल चारींदो आहे हुनजो हा तव्हांजो छा नालो आहे इब्राहिम अच्छा छा थियो उन ॾींहं ते सेकुराड़ी मां आयुसि त हिते मूंखे नज़र न आई मां मेहूं छोड़ियूं मेहूं मां कॾहिं हलियो वियुमि मेहूं कॾहिं हिते थोरो ॿाहिरि पतो कहिड़ो टाइम हो टाइम 8 हुआ हा 7:30 इहो टाइम हुयो हा बाबा माना 3 वॻे मुइया हाली हिन खे ख़बर न हुई न ॿार राति न पाण हूंदी आहे घर में ॿियो को बि न हूंदो आहे हे आया काॾूं माण्हू तुंहिंजो अंदाज़ो छा आहे दर हो दरी हूअ बि खुलियल रही ॿाहिरि बि खुलियल रही हिन जो हिकु ताको हिन दर बि खुलियल हो न त कॾहिं बि न खुलियल हूंदो आहे मां हेॾो मेहूं कढंदो आहियां मां वञी खोलींदो आहियां अच्छा उन ॾींहुं खुलियल हो नाज़रीन रोशन महबूब राजपर जो जंहिं महिल क़त्ल थियो आहे त हीअ हुनजी नुंहुं आहे
ऐं हे उनजो पुटु आहे, हे उन वक़्तु गॾु हुआ। हाणे अदी इहो ॿुधाइजो त तव्हांखे केॾी महिल ख़बर पई त हीअ माना मोल आहे? मां सुबुह जो ॾिठी 7-8 बजे दादा जो टाइम हो। मां उन महिल जीअं ई बुआ खे उथारण वियसि त मां मोल ॾिठी बेड ते। मुंहिंजो हस्बैंड बि निंड पियो, हिनखे बि मां उथारियो। जीअं ई मां उथियमि मां बुआ जे कमरे में वियमि, बुआ मोल पई बेड ते। बुआ जे वात मां बि थोरो ब्लड पियो अचे ऐं बुआ जे अखियुनि मां ब्लड पियो अचे। उनजे बाद में मां रड़ियूं करे मां पंहिंजे हस्बैंड ॾे भॼी वियमि, उनखे उथारियमि। उन बि उथारियो, मुंहिंजी बुआ खे उथारण जी कोशिशि कई पर उहा न उथी। उन खां पोइ असांजे पूरे ॻोठ वारा माण्हू हिते मौजूदु थी विया, इस्पताल खणी विया। इस्पताल वारनि चयो त हीअ डेथ थी वई आहे। अच्छा, उन ॾींहं ते दरवाज़ा वग़ैरह खुलियल हुया छा? दरवाज़ो हे खुलियल हुयो, ॿाहिरियां दरवाज़ा बंदि हुया। जॾहिं असांजो दनार आयो आहे उहो थो चए त कड़ो लथल हुयो अंदरां। कड़ो लथल हुयो? हा, मुंहिंजो हस्बैंड राति जो दरवाज़ा बंदि करे सुतो आहे। हिनखे माना इहो विहाणा रखी करे मारियो अथनि या घोटा ॾेई करे? उहो सर असांखे ख़बर न आहे, असां मोल ॾिठी आहे। असां मोल ॾिठी आहे, लेबोरेटरी वारी अञा पोस्टमार्टम जी रिपोर्ट बि अञा न आई आहे। नादरीन, ही उनजो पुटु आहे, छा नालो आहे तव्हां? आकिल महबूब। उन ॾींहं ते छा मसइलो थियो? असां जेॾी महिल ॾिठोसीं उमिरि खे त उन महिल डेड बॉडी ईअं ई जीअं पिक्चर्स वग़ैरह में हिन महिल आहे, ब्लडिंग जेको आहे साम्हूं हुई वाच जे भरिसां, ऐं अखियुनि ते थोरो ब्लडिंग हुई। उन खां बाद में कंधु जेको आहे पासीरो हुयो अमर जो बेड ते, उन खां बाद में खणी विया ऐं